हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकड़ी सहाबियाणी, उन जो नालो आहे बीबी खौला। बीबी खौला जो मुड़स सां झगड़ो थी पियो ऐं ॾोह बि उन जे मुड़स जो हो। बीबी खौला जो कसूर कोन हो, उन जे मुड़स बीबी खौला के पंहिंजे मुड़स चयो, अंते अलैया का ज़हरी उम्मी। मांखे तव्हांजो तवज्जो खपे। काफ़ी बुजुर्ग आहिनि, काफ़ी आलिम आहिनि, तव्हांजे साम्हूं ईंदा, उन्हनि जा ख़िताब बि थींदा, उन जूं तव्हां ज़ियारतूं बि कंदव। मांखे ज़बरदस्ती वठी आया आहिनि, बिना वारंटनि जे गिरफ़्तार करे खणी आया आहिनि। मां मुख़्तसर ॻाल्हियूं कंदुसि इंशाअल्लाह। बीबी खौला खे उन जे मुड़स चयो, अंते अलैया का ज़हरी उम्मी, तू मुंहिंजे लाइ ईअं ॼण मुंहिंजे अंबड़ जी पुठी। जाहिलियत वारे ज़माने में ये तलाक जा लफ़्ज़ हा। शरीयत जे ॿोली में इनखे ज़िहार चइबो। इस्लाम जे ज़माने में शायद इहो पहिरियों वक़्तु हो जॾहिं बीबी खौला खे मुड़स चयो, अंते अलैया का ज़हरी उम्मी, त बीबी खौला पंहिंजे मुड़स खे चयो, तूं छा चयो? उन जे मुड़स चयो, बस कावड़ में लफ़्ज़ निकिरी विया। बीबी खौला उनखे चयो, हाणे मुंहिंजो छा थींदो? मुंहिंजी जवानी ख़त्म थी वई, मुंहिंजा बच्चा नंढा आहिनि, मुंहिंजो पीउ मां मरी विया, मां काॾे वेंदमि? मां त दरबदर थी वेंदमि, मां त बर्बाद थी वेंदमि, मां त तबाह थी वेंदमि। बीबी खौला जे मुड़स चयो, बस लफ़्ज़ निकिरी विया। बीबी खौला रोईंदी निकती ऐं पाक मोहम्मद करीम साईं जे घर आई। उन वक्त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा आयशा साइण जे घर में हुई। मुंहिंजी अम्मा आयशा साइण जी ॻाल्हि निकती आहे त ॿ लफ़्ज़ चवण ॾियो। चवंदुसि तॾहिं जॾहिं सुभान अल्लाह दिल सां चवंदो। तू है खातून जन्नत की मां आयशा। मां लफ़्ज़ ॿुधण थो चाहियां ऐं कसम खणी चवां थो त सुभान अल्लाह जा लफ़्ज़ रुगो मांखे न, मुंहिंजे अल्लाह खे बि वणंदा आहिनि। तू है खातून जन्नत की मां आयशा, तुझसा कोई नहीं है यहां आयशा, तेरी पाकीज़गी और तत्हीर का है गवाह खालिक दो जहां आयशा। रब ने कुरान में खुद बताया हमें, रब ने कुरान में खुद बताया हमें, तुम सभी मोमिनों की है मां आयशा। कितना आका और सिद्दीक में प्यार था, है इसी प्यार की दास्तां आयशा। सूरह नूर उतरी है तत्हीर में, है इसी नूर की कहकशा आयशा। अल्लाहु अकबर। साईं जन अम्मा आयशा साइण जे हुजरे में हा। बीबी खौला आई, अम्मा आयशा साइण खे चयईं, मूंखे साईं जन सां मिलणो आहे। अम्मा आयशा साइण चयो, साईं जन कमरे में वेठा आहिनि, साईं सां मिल। बीबी खौला आई, हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में साईं जन खे सॼो वाक़ियो ॿुधायईं। साईं मुड़स सां झगड़ो थी पियो, मुंहिंजो कसूर न हो, कसूर बि मुंहिंजे मुड़स जो हो। कावड़ में अची हुन मूंखे चयो आहे, अंते अलैया का ज़हरी उम्मी, तू मुंहिंजे लाइ ईअं ॼण मुंहिंजे अंबड़ जी पुठी। साईं हाणे मुंहिंजो छा थींदो? हुजूर साईं जन फरमायो त मां सम्झां थो त तूं पंहिंजे मुड़स ते हराम थी वई। चवण लॻी, साईं मां बर्बाद थी वेंदमि, मां तबाह थी वेंदमि, मुंहिंजी जवानी ख़त्म थी वई, मुंहिंजा बच्चा नंढा आहिनि, मुंहिंजो पीउ मां मरी विया, मां काॾे वेंदमि? साईं जन फरमायो, मां सम्झां थो त तूं पंहिंजे मुड़स ते हराम थी वई। रड़ियूं थी करे बीबी खौला, साईं महिरबानी कर, मुंहिंजे लाइ को रस्तो कढ, को दद कढ। साईं जन फरमायो, खौला मां छा कयां? ॾाढियूं रड़ियूं कयईं। साईं जन खे चयईं, साईं भला इन बारे में कुरान जी का आयत नाज़िल थी आहे? छो त कुरान त बतदरीज नाज़िल थियो न, आहिस्ता आहिस्ता अञा हले पियो नुज़ूल कुरान जो सिलसिलो।
साईं फरमायो तो खोला अञा ताईं इन बारे में को अल्लाह जो हुक्म नाज़िल नाहे थियो। जॾहिं साईं जन इएं फरमायो ख़बर तो बीबी खोला छा चयो, चवण लगी साईं ॿियो सभु कुछ कुरान में आ, रुगो मुंहिंजी ॻाल्हि कान्हे, ॿियो सभु कुछ कुरान में आ, रुगो मुंहिंजी ॻाल्हि कान्हे। साईं मेहरबानी कयो, मुझ लाइ को तरीक़ो कढो, को दग कढो, को रस्तो कढियो। साईं जन फरमायो खोला मां छा कयां। अम्मा आयशा साइण भजंदी आई, बीबी खोला के चई खोला साईं खे तंग न कर, बस तू गाल कई तोखे जवाब मिली वियो, साईं खे तंग छो थी करे। बीबी खोला अम्मड़ आयशा साइण खे चयो मुंहिंजी जीजल अम्मा, मुंहिंजी मिठड़ी अम्मा, मां ॾुखोयल हां, मुंहिंजो सीनो ज़ख्मी आ, अॼु मांखे न झल, अॼु मांखे रड़न करण जी मोकल, मुंहिंजी अम्मा अॼु मांखे छॾ। साईं खे न चवां त ॿियो कंहिंखे चवां। अम्मा आयशा साइण थी फरमाए मां चयोमांसि तुंहिंजी मर्ज़ी, मां घर जे कमकार में लगी वियम। अम्मा आयशा साइण थी फरमाए मां घर जे कमकार में लगी वियम। बीबी खोला रड़ियूं थी करे साईं कुछ कर, साईं मुंहिंजे लाइ को रस्तो कढ। साईं जन चुप हिन खामोशिन हिन खे तकिन था। खोड़ देर गुज़री वई, बीबी खोला हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो साईं मुझे लाइ कोई रस्तो नथो कढे न साईं, साईं साईं मुझे लाइ कोई रस्तो नथो कढे। साईं मां अल्लाह के दाह ॾींदी मैं, हुजूर साईं के थी चए साईं पोइ मां अल्लाह के दाह ॾियां, मां अल्लाह के दाह ॾियां। साईं जन खोला के ॾिसन था त चए छा थी, चवे थी मां साईं अल्लाह के दाह ॾींदी मैं, बस हाणे तूं न कंदे त पोइ ॿियो त रब आहे न, ॿियो त कोई कोन्हे। साईं मां हाणे अल्लाह के दाह ॾींदी मैं, अल्लाह के, बस उते जो उते बीबी खोला हथ खयां ऐं अल्लाह के अर्ज़ कयईं मुंहिंजा करीम रब, मुंहिंजा मेहरबान मौला, माते करम कर, माते मेहरबानी कर, माते रहम कर, मां बेकसूर आहियां, मां मज़लूम आहियां, मुंहिंजा अल्लाह हाणे जो हाणे पंहिंजे महबूब ते मुंहिंजे हक़ में क़ुरान नाज़िल कर। ॾाढा चईदा सुभान अल्लाह। मुंहिंजा अल्लाह हाणे जो हाणे, ओ मुंहिंजा अल्लाह हाणे जो हाणे पंहिंजे महबूब ते मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो नाज़िल कर। आहे को सुभान अल्लाह चवण वारो। बीबी खोला रड़ियूं थी करे हुजूर साईं जन बीबी खोला के तकिन था। अम्मा आयशा साइण थी फरमाए मां ॾिठुम तो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेशानी मुबारक ते पसीने मुबारक जा मोतिन जहिड़ा कतरा नमूदार थिया ऐं साईं जन पंहिंजी चादर मुबारक पंहिंजे सिर मुबारक जे मथां विधी। इहा निशानी ही त नंबर डायल थी वियो, इहा निशानी ही त कॉन्टेक्ट थी वियो, इहा निशानी ही त वही अची वई, इहा निशानी ही त जिब्रील पहुंची वियो। अम्मा आयशा साइण थी फरमाए जॾहिं मां महसूस कयुम त साईं जन ते वही जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, मां भजदी आयम। मां बीबी खोला खे चुम खोला मां समझां थी त साईं जन ते वही शुरू थी वई, हाणे त चुप कर, हाणे त चुप कर। अम्मा आयशा साइण थी चए मांखे बीबी खोला चयो मुंहिंजी अम्मा अॼु मांखे न झल, अॼु मांखे न झल, ओ मुंहिंजी जीजल अम्मा, मुंहिंजी मिठड़ी अम्मा अॼु मांखे न झल। अम्मा आयशा साइण थी फरमाए मां चयोमांसि चङो तुंहिंजी मर्ज़ी, मां पंहिंजे कम सां लॻी वियमि। खोला जूं रड़ियूं लॻियूं थियूं वञनि। थोड़ी देर गुज़री ॿिन्ही जहाननि जे सरदार पंहिंजे मथे मुबारक तां चादर मुबारक लाथी। साईं जन पंहिंजी चादर मुबारक सां पंहिंजी पेशानी मुबारक तां पसीने जा मुक़द्दस कतरा साफ़ किया। साईं जन फरमायो खोला तोखे मुबारक हुजे, अल्लाह तुंहिंजे हक़ में क़ुरान नाज़िल कयो। जेकॾहिं तव्हां मुहब्बत सां वेठा हो त मां उहे कुछ आयतूं पढ़ण चाहियां थो जेके इन मौके ते ॿिन्ही जहाननि जे सरदार ते नाज़िल थियूं। सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि आयतुनि जी तिलावत फरमाई। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़द समिअल्लाहु क़ौलल्लती तुजादिलुका फ़ी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाह वल्लाहु यस्मउ तहावुरकुमा इन्नल्लाह समीउम बसीर। अल्लाह तो फरमाए मुझा महबूब मां पंहिंजी इन बानी जूं गालियूं ॿुधियूं जेका पंहिंजे मुड़स जे बारे में तोसां झेड़ो पई करे। कुरान जी माना थो क्या ॼण तो साईं सां झेड़ो पई करे न पंहिंजे मुड़स जे बारे में। अबा को हाफ़िज़ आहे जेके हाफ़िज़ आहिनि पंहिंजा हथ ते मथे खणनि। अबा इन सूरत जो नालो छा आहे? मुजादिला। मुजादिला माना झेड़ो। ॼण त बीबी खोला हुजूर सां पंहिंजे मुड़स जे बारे में झेड़ो पई करे। इहो झेड़ो अल्लाह खे एॾो वणी वियो जो रब कुरान जे सूरत जो नालो ई झेड़ो रखी छॾियो। इन सूरत जो नालो आहे सूरह मुजादिला। रब तो फरमाए क़द समिअल्लाहु क़ौलल्लती तुजादिलुका फ़ी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाह। गाड़िया तो चो सुभान अल्लाह। वल्लाहु यस्मउ तहावुरकुमा इन्नल्लाह समीउम बसीर। रब तो फरमाए मुझा महबूब मुझी बानी तोखे ॾाढा इलाज कया पर जॾहिं उन जो मसइलो हल न थियो त तोखे चयई साईं तू नथो करे त मां अल्लाह खे दाह ॾींदीमांइ। मुझा महबूब तुझे सामू मुझी बानी मांखे दाह ॾिनी मांखे पुकारियई मांखे सॾु कयई। मां उन जूं समूरियूं ॻाल्हियूं ॿुधियूं। जॾहिं सय्यदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन या तिलावत शुरू कई उम्मुल मोमिनीन अफीफे कायनात मरियम इस्लाम इस्लाम जी खातून अव्वल तय्यबा ताहिरा आलिमा जाहिदा हजरत आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा थी फरमाए मुझी रड़ निकरी वई। मां मुझा रब मां सदके वञा तुझी इज्जत तां। खोला मुझे घर में साईं जन सां झेड़ो करे रही। खोला जूं सब ॻाल्हियूं मां बि न ॿुधियूं तूं अर्शन ते सभु ॿुधी वए। पर चूंकि अल्लाह साईं के बीबी खोला जो मसइलो हल करणो हो न इन जे करे अल्लाह से अॻिते छा फरमायो अल्लज़ीना युज़ाहिरून मिनकुम मिन निसाइहिम मा हुन्न उम्महातिहिम इन उम्महातुहुम इल्लल्लाहि वलदनहु व इन्नहुम लयक़ूलून मुनकरम मिनल क़ौलि व ज़ूरा। रब तो फरमाए मुझा महबूब जेके मानू पंहिंजे ज़ालुनि खे हीअं था चवनि को मुड़स पंहिंजी ज़ाल खे हीअं थो चए त तूं मुंहिंजे लाइ ईअं आ ॼण मुंहिंजे अमड़ जी पुठी। रब थो चए मुंहिंजा महबूब उन शख्स जे ईअं चवण सां उन जी ज़ाल उन जी अमड़ न थींदी। उन्हनि जूं अमड़ियूं उहे आहिनि जिन उन्हनि खे ॼणियो आहे। रब तो फरमाए मुझा महबूब इहे मर्दन जूं इहे ॻाल्हियूं मां रब खे नथियूं वणनि। इन जे करे अॼु खां वठी तूं माण्हुनि खे मना कर त अॼु खां पोइ को बि मर्द पंहिंजी ज़ाल खे ईअं न चवे त तूं मुंहिंजे लाइ ईअं आ ॼण मुंहिंजे अमड़ जी पुठी। मुझा महबूब माण्हुनि खे झल इहे लफ़्ज़ मां रब खे नथा वणनि। पर असीं खोला जे मुड़स त ये लफ़्ज़ चया हा न उन जो छा थींदो? रब तो फरमायो इन्नल्लाह लअफ़ुव्वुन गफ़ूर। जेकॾहिं के मुड़स पंहिंजे ज़ाल खे ये लफ़्ज़ चया आहिनि त पोइ माफ़ी बि वठे मां अल्लाह खां तौबा बि करे ॾंड बि भरे त पोइ मां ज़ाल हलाल करे ॾींदोमांसि।
हाने अल्लाह से अगते तफसील तो बयान फरमाए वल्लज़ीना युज़ाहिरून मिन निसाइहिम सुम्मा यऊदून लिमा क़ालू फतहरीरु रक़बतिन मिन क़ब्ल अन यतमास्सा। रब तो फरमाए जेकरे के मुर्स पंहिंजे ज़ाल खे ये लफ्ज़ चया हिन तौबा भी करे ऐं डंड में हिकड़ो बानो आजाद कराए। उन ज़माने में बानो आज़ाद कराइण आसान कम न हो, एडो मुश्किल कम हो बाने के आज़ाद कराइण जेतरो हिन ज़माने में धाड़ेलन को मानू छड़ाइण आसान ना है, मुश्किल आ। एडो एडो मुश्किल कम हो। रब तो फरमाए जेकर ता तवज्जो कंदो तो ताजी मेहरबानी थींदी। जज़ाकुमुल्लाह। ता थकी पिया तो मां इते फुल स्टॉप अल्लाह सी मां तुझो शुक्रियो भी अदा कंदुस। मां खत्म करने जे लाइ तैयार हां बिल्कुल। थकी पिया ना पक्का ही न को पाण में हूं मोहब्बत से बैठा आयो जेके मोहब्बत से बैठा आहिनि एक दफो पंहिंजा बई हथ बुलंद करे अल्लाहु अकबर जी सदा त बुलंद कर। अल्लाह सी तव्हां के जज़ाए खैर। तवज्जो अल्लाह सही तो फरमाए जह मुर्स पंहिंजे ज़ाल खे ये लफ्ज़ चया हिन त तू मुझे लाए इयां जण मुझे अमर जी पुठी यो मां अल्लाह को माफी भी वठे डंड में गुलाम बानो आजाद कराए। अल्लाह के खबर ही त खोला जो मुर्स गरीब आ बानो आजाद न कराए सगन। अल्लाह साईं के मसइलो हल करणो हो बीबी खौला जो। अगते अल्लाह से छा तो फरमाए रब साईं तो फरमाए फमल्लम यजिद फसियामु शहरैन मुतताबिईन मिन क़ब्ल अन यतमास्सा। जेकरे कहीं मर्द पंहिंजे ज़ाल खे ये लफ्ज़ चया हिन हाने एतरी वसीयत कोन थस जो बानो आजाद कराए त पो डंड में 2 महीना लगातार रोजा रखे तमा ज़ाल हलाल करे दींदो मास। पर अल्लाह के खबर ही तो खोला जो मुर्स कमजोरा रोजा भी न रखी सकंदो। आई अल्लाह साईं के मसइलो हल करनो हो खोला जो। अगते अल्लाह से छा फरमायो रब साईं तो फरमायो फमल्लम यस्तति फइतआमु 60 मिस्कीना। जेकरे मुर्स पंहिंजे ज़ाल खे ये लफ्ज़ चया हिन बानो भी आजाद न थो कराए सके 2 महीना लगातार रोजा भी न थो रखी सके त पो तौबा करे सच्ची दिल सा मां अल्लाह को माफी वठे ऐं डंड में 60 मिस्कीनन के मानी खाराए त मां ज़ाल हलाल करे दींदो मास। ता कुछ महसूस क्यों जॾहिं बानन जो अल्लाह सां ताल्लुक कायम हो त बाना अल्लाह सां हुज्जतू कंदा हा। बाना त हुज्जतू कंदा हा पर अल्लाह जूं बानियूं भी हुज्जतू कंदियूं। एक बियो वाक्यो बुध तुझो ईमान ताज़ो थींदो बिनी जहानन जो सरदार नबीजन जो सरदार नबी रसूलन जो पगदार नबी कायनात जो महदार नबी अल्लाह जो दिल पर नबीजन जो अफसर शाफिए महशर साक़िए कौसर बुलंद बाला कदर रहमत जो समंदर जो सुभान अल्लाह। असां जो अकीदो आ त सजी कायनात में मिठड़े मोहम्मद करीम को मथे कोप कोने। चो हुजूर सब खा मथे चो चो हुजूर बुलंद आवाज़ सा हुजूर। साईं जन जी गाल निकती आ त मांखे 2 लफ्ज़ चवण दे। मौलवी साहब अटेंशन मारे ख्याल कर। अर्शो कुर्सी से बाला है बाम आपका जिन जो प्यारा मदीने जे साईं सा बियो कोई न ॻाल्हाए जिन जी दिल थी चवे त जेकर क़यामत में मिठड़े मोहम्मद करीम जे पाक हथन सा कौसर जा जाम नसीब थियन। अर्शो कुर्सी से बाला है बाम आपका आगे अल्लाह ही जाने मकाम आपका आगे अल्लाह ही जाने मकाम आपका।
आपके साथ सिद्दीक और फारूक हैं। मरी वह आपके साथ सिद्दीक और फारूक हैं। चरण के खबर ही काने तो अबू बकर उमर जन्नत पहुंची गया है। डालियां चाहिए सुभान अल्लाह। छोटा सा जो की दुआ अगर धरती ते जन्नत है तो मुझे पाक मोहम्मद जो रोज़ा मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह मा बैन कब्री व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह। आपके साथ सिद्दीक और फारूक हैं। वो है जन्नत जहां है क़ियाम आपका। आगे अल्लाह ही जाने मकाम आपका। हर निमाजी के है अत्तहियात में ए मदीने जा साईं। हर निमाजी के है अत्तहियात में आपका जिक्र खुदा के बाद। हर मुअज्जिन से मैंने हमेशा सुना। हर मुअज्जिन से मैंने हमेशा सुना। एक नामे खुदा एक नाम आपका। हर मुअज्जिन से मैंने हमेशा सुना। एक नामे खुदा एक नाम आपका। क्यों मानूं किसी और मंशूर को। क्यों मानूं किसी और मंशूर को। क्या जानूं किसी और दस्तूर को। क्यों मानूं किसी और मंशूर को। क्या जानूं किसी और दस्तूर को। सब किताबों से अफजल किताब आपकी। सब किताबों से अफजल किताब आपकी। सब निजामों से आला निजाम आपका। अर्शो कुर्सी से बाला है बाम आपका। आगे अल्लाह ही जाने मकाम आपका। ए मदीने जा साईं। आप सा कोई दोनों जहां में नहीं। आप सा कोई दोनों जहां में नहीं। इस जमीन में नहीं आसमां में नहीं। आप सा कोई दोनों जहां में नहीं। इस जमीन में नहीं आसमां में नहीं। नाज करता हूं अपने मुकद्दर पे मैं। नाज करता हूं अपने मुकद्दर पे मैं। आप आका मेरे मैं गुलाम आपका। नाज करता हूं अपने मुकद्दर पे मैं। आप आका मेरे मैं गुलाम आपका। सांजन मस्जिद नबवी में बैठा है। सांजन फजर जी नमाज पढ़ाई है। सहाबा जो मजमा है। अल्लाहु अकबर। कुछ मानू आया साईं। नजर जी जगह धी ना रबी। नजर हमरा जो नालो उनजे धी जो नालो रबी हो। साईं नजर जी जगह धी ना रबी। उन जो हिकड़ी माई सां झड़ो थी पियो। उनके ठौशो हुयई। साईं उन माई जा दंद भञी विधई। साईं हाणे छा थींदो। साईं फरमायो उन्हनि खे परचायो। डंडो भरे ॾियो बख़्शरायो माफ़ी वठो। ॾाढा इलाज कया आहिनि नथा ठहनि। चवनि था त हुज़ूर साईं जन जेको फ़ैसिलो कंदा बस उन ते हलंदासीं। ठाहवा कोन्हे। साईं हाणे छा थींदो। साईं फरमायो पोइ जेकॾहिं नथा ठहनि त पोइ बदिले में पलांद में हिन जा बि ॾंद भॼदा। अञा हे मर तवज्जो कर। अञा साईं जन ये लफ़्ज़ चया ई मसहा त उन
माईअ जो भाव रबी जो भा वो हुजूर जो सहाबी हो, सादो सूदो हारी मजदूर मेहनत कश पोरियत, चोले ते 14 चतियूं लगियूं पयूं दस, जुती छिगल अथस, भजदो आयो साईं जन के ची साईं रबी जो छा थींदो, साईं रबी जो छा थींदो, साईं रबी जो छा थी। साईं जन फरमायो या तो हुननि को बख्शरायो, डंडो भरे दियो, उन्हनि के परचायो, उन्हनि के राज़ी कयो, नथा ठहन त पोइ रबी जा पलांद में डंद भजदा। जने साईं जन ये जो खबर थव उन अनस इब्न नज़र, उन सहाबी जो नालो हजरत अनस, हजरत अनस इब्न नज़र खबर थव छा थियो, चई साईं माखे अल्लाह जो कसम, साहबी तो चए साईं जन के कचहरी में, साईं मां अल्लाह जो कसम तो खणा, मुखे पक्का न त मुंहिंजो अल्लाह मां के खाली न मोटाईंदो। साईं उन अल्लाह जो कसम तो खणा जंहिं तव्हां के सच्चो रसूल करे मोकिलियो, इंशाअल्लाह रबी जा डंड न भजदा। साईं जन उनके ॾिसनि था त चरे चए छा थो, मां थो चवां हिन जा डंड भजदा, हे तो चए न भजदा। साईं जन फरमायो अनस चए छा थो, कि मां अल्लाह जो कसम तो खणा न, सुभान अल्लाह तो चो। वो चांद जो रोशन हुआ बतहा की उफक पर, वो चांद जो रोशन हुआ बतहा की उफक पर, उस चांद के ताबिंद सितारे हैं सहाबा। वो चांद जो रोशन हुआ बतहा की उफक पर, उस चांद के ताबिंद सितारे हैं सहाबा। हम फख्र से कहते हैं हमारे हैं सहाबा, वल्लाह हमें जान से प्यारे हैं सहाबा। सहाबा तो सहाबा थे कि हर शब जिनकी ईद होती थी, सहाबा तो सहाबा थे। कुछ मानन के गलत फहमी आ त असां साहबन सगोरन जो दग छडे विया आहियूं, उन्हनि जी गलत फहमी दूर थियण खपे। असां कल भी पाक मोहम्मद जे सहाबिन जा गुलाम हुयासे, अज भी आहियूं। चाहिए सुभान अल्लाह। सहाबा तो सहाबा थे कि हर शब जिनकी ईद होती थी, खुदा का फजल शामिल था, नबी की दीद होती थी। वो क्या चीज थी कि न रोमा से न ईरान से दबे चंद बेतरबियत ऊंटों के चलाने वाले, जिनको काफूर पे होता था निमक का धोखा, बन गए दुनिया को अक्सीर बनाने वाले। देखने को निकल आई खुदाई सारी, घर से निकले जो मोहम्मद की गुलामी वाले। अल्लाह अकबर। साईं जन चो अनस छा थो चए, किसी अल्लाह जो कसम तो खणा न, साईं अल्लाह जो कसम तो खणा, मुखे पक्का त मुंहिंजो अल्लाह मांखे खाली न मोटाईंदो। इंशाअल्लाह साईं रबी जा डंद न भजदा। साईं जन अनस खे तकिन था, अञा 2 मिंट मस गुज़रिया, हिकिड़ो हमरा भजदो आयो, साईं जी अबा। साईं उन्हनि बख़्शे छॾियो, साईं वो ठही विया, साईं माफ़ क्यों। जने उन शख्स इए चो तो मदीने जो मीर मुर्की पियो, ऐं मदीने जो साईं जॾहिं मुर्कंदो हो त मुंहिंजो अल्लाह जन्नत जा सब फाटक खोलराए छॾींदो। ॾाढा चईदा सुभान अल्लाह। साईं जन आसमान ॾे चेहरो मुबारक करे फरमायो, मुंहिंजा अल्लाह मां सदके वञा तो ता, मांखे कहिड़ा सहाबी ॾिना थी, बदन ते कपड़ो भी पूरो कोन थन, चोले ते 14 चतियूं लगला थन, जुतियूं भी छिगला थन, पर तोखे एडा प्यारा आहिनि जो जेकॾहिं तुंहिंजे आसरे ते कसम था खणनि त तूं उन्हनि जे कसमनि जी लॼ बि रखे थो। ॾाढा चाहिए सुभान अल्लाह। जॾहिं अल्लाह सां ताल्लुक क़ाइम हो, अज ताल्लुक टूटी वियो, वॾी वॾियूं दुआऊं था घुरूं, रोऊं था, रड़ियूं था क्यों, दुआ कबूल नथी थे छो। ये असली गोढ़ा ना हिन, जाली गोढ़ा हिन। अल्लाहु अकबर। वो 313 काफरन जी सत्यानाश करे छड़ियो। वकम मिन फियतिन कलीलतिन गलबत फियतन कसीरतन बिइज़्निल्लाह।
दाड़ियां चाहिए सुभान अल्लाह। मोटिया अल्लाह जे दरवाजे ते तौबा कर, इस्तगफार कर, रुठल रब के परचाइण जी कोशिश कर। पैसे माण्हुनि के बेईमान करे छॾियो आहे। यार माफ़ कजो, मैं तव्हांखो कावड़ जी अल्लाह चंगा भला मुला मौलवी ॾाढा ॾाढनि पटकन वारा या बेईमानी तेरा आसरा भींग करे छॾियऊं। पैसो वॾी बुरी बला है। इंज करे हुजूर वसीयत कई ही ला तकूनु अबना अद्दुनिया वकूनु अबना अल आखिरा। मदीने जमीर वसीयत कई ही तमाम मोहम्मद करीम ते कलमे पढ़ण वारो दुनिया जा पुत्र न थिजो, आखिरत जा पुत्र थिजो। मता पैसे वारन के ॾिसी तहां जे वात में पानी अची वञे। वॾी लय आहे हिन जी अबा, वॾो राज भाग आहे, वॾो प्रोटोकॉल आहे हिन जो। हिन जी हिकड़ी टेलीफोन ते चङनि भरनि जा पटका ढही था पवनि। हा साईं का ॻाल्हि आहे। तोखे ख़बर आहे त जंहिं वटि जेतिरा पैसा वधीक आहिनि ओतिरी निंड वधीक हराम अथनि। अला हे जेके रोज़ फाड़ा था खाइनि, हरण था खाइनि, तितरा था खाइनि, ॻाल्हि सम्झो था? तिक्का छिक्का वड़ा वड़ा बंगला, वरी वरी माड़ियूं, वरी वरी गाड़ियूं, 20 गाड़ियूं तरह ते बीठियूं आहिनि। हिन जे आराम जे कमरे में ॾाढा एयर कंडीशनर लॻा पिया आहिनि। जॾहिं साहब सुम्हण थो अचे त पोइ ख़िदमत चाकरी वारा खोड़ आहिनि, मायूं अलॻि, मर्द अलॻि। इन्हनि जे लाइ कुत्ता बिला सभु हलाल आहिनि। निंड नथी अचेसि, निंड नथी अचे, निंड नथी अचे। बुक था खाइनि नशे जे गोरनि जो, तॾहिं वञी निभागा 2-3 कलाक मरनि था। ये भी का जिंदगी आ? सुकून खत्म। तो के सुकून ॾिसणो आहे त जामिया रहमानिया में अच। आए असांजा तालिब हेॾा हेॾा वटा अथनि। दाल भी उनमें, पली भी उनमें, टमाटा भी उनमें, पटाटा भी उनमें, नंढो गोश्त भी उनमें, वॾो गोश्त भी उनमें, मच्छी भी उनमें। मस्जिद जे नुखनि ते वेही असां वारा तालिब मानी खाईंदा आहिनि, प्यालनि जो कारो मुंहुं करे। हथ भी साफ़ थी विया। बस मस्जिद जे नुख ते जॾहिं सुम्हंदा आहिनि त 5 मिंटनि में इन्हनि जूं रड़ियूं राज ॿुधनि, गोखरा था हणनि। सुकून इहो लानत हुजे अहिड़ी दुनिया ते जेका निंड फिटाए छॾे। छाते वॾाई थो करे? मुझो रब तो चवई फलियंजुरिल इंसानु मिम्मा खुलिका, खुलिका मिम्मा इंदाफिक यखरुज मिन बैनि सुल्बि वत्तराइब। आहे को सुभान अल्लाह चवण वारा? रब तो चवई इंसान पंहिंजे पुण बुनियाद ते नजर कर, मां तोखे छामो पैदा कयो आहे। ॼणो अल्लाह हीअं थो चवई मां तोखे सोन जे टुकड़नि मां पैदा नाहे कयो, चांदी जे ज़रनि मां पैदा नाहे कयो, गुलाब जे गुल मां पैदा नाहे कयो, ज़ुमरद मां, याकूत मां, मरजान मां तोखे पैदा नाहे कयो। नारे तकबीर, सर बकफ सर बुलंद। अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूमरो, अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूमरो, दुश्मनों की रूबरू डॉक्टर खालिद सूमरो। नारे तकबीर। फलियंजुरिल इंसानु मिम्मा खुलिका। मांखे लगे तो तव्हां कावड़ जी विया आहियो, नाराज थी विया आहियो। भला नाराज थींदो तो ॿिए दफ़े दावत न ॾींदो, ॿियो छा कंदो? मां 2 टुकर मानी जा खाधा आहिनि, मूंखे मानी हलाल करणी आहे। ॾाढियां चई रहियो सुभान अल्लाह। हा हा हे ये वॾा गोरपट, वॾियूं बलाऊं, ये वॾा वागूं, मंगर मच्छ, हाँ जिनजो पेट भरजे ई कोन थो। इन्हनि जो पेट कब्र जी मिट्टी भरींदी। इंसान वॾो हरीस आहे। थी सके तो यो जालिम जाबिर लुटेरो, यो लुच्च ऐं लोफर, यो दीन जो दुश्मन, इस्लाम जो दुश्मन, गरीब जो दुश्मन, हारी जो दुश्मन, मजदूर जो दुश्मन, मजलूम जो दुश्मन थी सके तो यो क़यामत के ॾिहाड़े जहन्नम जे तरे में
थी सके तो है गरीब जो पुत्र, हारी जो पुत्र, मजदूर जो पुत्र, मेहनत कश जो पुत्र, पढ़त जो पुत्र थी सके तो यो गरीब जो बाहर क़यामत जे दिहाड़े मुझे पाक मोहम्मद जे भाकुर में हुजे। रब तो फरमाए फमन ज़ुहज़िहा अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़। दानिया चाहिए सुभान अल्लाह। रब तो फरमाए फमन ज़ुहज़िहा अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़। इन दुनिया जी जिंदाबाद मुर्दाबाद आरजी थव। ये न त दुनिया में जंहिंजे लाइ जिंदाबाद जा नारा वधीक लगन, जरूरी न है त आखिरत में भी जिंदाबाद हुजे। रब तो फरमाए दुनिया जी जिंदाबाद मुर्दाबाद आरजी थी, हकीकी जिंदाबाद हुआ जेके कलमे ते मौत नसीब थे। हकीकी जिंदाबाद हुआ जेको कब्र जे मोचड़न खां बची वञे। हकीकी जिंदाबाद हुआ जेके क़यामत जे दिहाड़े सजे हथ में आमाल नामो मिले। हकीकी जिंदाबाद हुआ जेके क़यामत जे दिहाड़े पाक मोहम्मद करीम जी शफात नसीब थे। हकीकी जिंदाबाद हुआ जेके मैदान हश्र में मिठड़े मोहम्मद अमीर जे पाकीज़ा हथन मुबारकन सां कौसर जा जाम नसीब थियन। असांजा तो चंगा भला एतिरो सस्ता विकामजी था वञनि जो रिढ जी क़ीमत भी चङी आहे। बकरीअ खां बि सस्ता, मेह खां बि सस्ता, गऊं खां बि सस्ता, उठ खां बि सस्ता, गॾह खां बि सस्ता। ईअं टकनि ते विकामजी था वञो। मुड़ुस माण्हू थियो भाड़िया छो था थियो। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। दुनिया जी गणती खोड़ कई थी, आखिरत जी भी गणती कर। बलूचिस्तान वारो हे जलसा मेला नाहिन। अल्लाह इन जलसन के मेलो न बनायो। ये जलसा हेरा खर्च था थियन, इन जे करे असां सुधरूं, असां तौबा कयूं, असां अल्लाह जे तरफ ते मोटी अचूं। अल्लाह जो बानो चतो फिक्रे दुनिया करके देखा, फिक्रे उकबा करके देख। सुभान अल्लाह में सुस्ती न थियण खपे। मां जल्दी वाइज खत्म तो क्या हाणे मां के ता जो तमाम घणो एहसास आ, ता थकी पियायो। फिक्रे दुनिया करके देखा, फिक्रे उकबा करके देख। छोड़कर अब जिक्र सबका जिक्र अल्लाह करके देख। फिक्रे दुनिया करके देखा, फिक्रे उकबा करके देख। छोड़कर अब जिक्र सबका जिक्र अल्लाह करके देख। कौन किसके काम आया, कौन किसका है बना, कौन किसके काम आया, कौन किसका है बना। सबको अपना करके देखा, रब को अपना करके देख। सबको अपना करके देखा, रब को अपना करके देख। पर यो तॾहिं थींदो जॾहिं पाक मोहम्मद अमीर जे सुन्नत जे दग ते हलण शुरू कंदे। हकीकत में जरा पछाड़ी में बेवफाई चङी ना है। थी सके तो अज तुझू रड़ियूं रुठल रब के परचाए विझन। थी सके तो ये कबूलियत जी घड़ी हुजे। थी सके तो तुझे दाहूं तुझू दाहूं अल्लाह के पसंद अचन। अज अल्लाह तुझो नालो जहन्नमिन जे लिस्ट में कटाए, जन्नतिन जे लिस्ट में लिखराए छड़े। थी सके तो तुझे मोहब्बत जे करे क़यामत जे दिहाड़े तोखे मिठड़े मोहम्मद करीम जी शफात नसीब थी वई। हकीकत में वो लुत्फ़े जिंदगी पाया नहीं करते। हकीकत में वो लुत्फ़े जिंदगी पाया नहीं करते। जो इश्क़े मुस्तफ़ा से दिल को गरमाया नहीं करते। अल्लाह अकबर कबीरा। यार खबर ना है करें मौत जो फरिश्तो अची, मौत मथा बीठो आ, मौत मथा बीठो आ। मौत जी तैयारी कर।
वरी लय आ तुंहिंजी वरी मस्ती आ तोखे उपती टोपी पाए किलाशन कुल्हे ते रखी मुल्क बहलींदो थो वते ॿियनि खे माण्हू जो पुट ई नथो सम्झे जो कंध में किली लगी पई थी इन 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 के जने पेट में सूर पए तिन जो रड़ियूं राज बुधन हां काडे वई तुम्हारी मस्ती मोशन थया तक गलड़े घोड़ाड़े मरियुम काडे वई तुम्हारी मस्ती इन्नल लज़ीना यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन दाड़ियां चाहिए सुभान अल्लाह हकीकत में वो लुत्फ़े जिंदगी पाया नहीं करते जो याद मुस्तफा से दिल को बहलाया नहीं करते मुवहिद लोग गैरुल्लाह के आगे झुक नहीं सकते वो पेशानी पे दागे शिरक लगवाया नहीं करते मुवहिद लोग गैरुल्लाह के आगे झुक नहीं सकते वो पेशानी पे दागे शिरक लगवाया नहीं करते जो आशिक हैं तारे बलोचिस्तान में इश्क सस्तो थी अरे झंडी होनी हलवे जी प्लेट रखी तो वारा आशिक हुजूर साईं के हिते था घुराए माफ कजो यार चरिया सच्चो आशिक हुआ जो महबूब जे दर ते वनी धिक्का झले कुछ चाहिए वहां अल्लाह सो कुछ चाहिए वहां फॉर योर काइंड इंफॉर्मेशन जो आशिक हैं वो गुस्ताखी का सोचा भी नहीं करते जो आशिक हैं वो गुस्ताखी का सोचा भी नहीं करते वो उनके दर पे खुद जाते हैं वो उनके दर पे खुद जाते हैं बुलवाया नहीं करते जो आशिक हैं वो गुस्ताखी का सोचा भी नहीं करते वो उनके दर पे खुद जाते हैं बुलवाया नहीं करते अबू बकरो उमर उस्मान हैदर अबू बकरो उमर उस्मान हैदर फूल हैं उनके नारे चाहिए सुभान अल्लाह नारे तकबीर गली गली नगर नगर उमर 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 गली गली नगर नगर गली गली नगर नगर सर बकफ सर बुलंद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूमरो नारे तकबीर हजरत उमर जो नारो तो यहीं बिया हमरा खां विसरी गया मां पाण तो नारो हणाया मुस्तफा का हम सफर उमर ना 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 मुजाहिदन वांगुर चो अबू बकर मुस्तफा का हम सफर अबू बकर तमा जो आवाज न थो अचे मुस्तफा का हम सफर अबू बकर गली गली नगर नगर उमर 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 मुड़स थियो चो न तहां चो हे माके तंग तो करे गली गली नगर नगर मजो ना है गली गली नगर नगर मुस्तफा का नूरुल ऐन तहां चमदो जिन्नूरैन मुस्तफा का नूरुल ऐन मुस्तफा का नूरुल ऐन हाने चमन चमन कली कली सूफी साहब लज छो थो करे परवरदिगार जो कसम जी हजरत अबू बकर असां जो मुर्शिदा हजरत उमर असां जो मुर्शिदा हजरत उस्मान असां जो मुर्शिदा कि हजरत अली भी असां जो मुर्शिदा चमन चमन कली कली डाढा चमन चमन कली कली अबू बकर उमर उस्मान हैदर फूल हैं उनके यार मांजे बरसां तो सब शेखुल हदीस बैठा ने तहां तो शेखुल हदीस कोने तहां तो गलायो अबू बकर उमर उस्मान हैदर फूल हैं उनके सुभान अल्लाह में सुस्तिया अबू बकर उमर उस्मान हैदर फूल हैं उनके और उनके फूल
और उनके फूल सहरा में भी मुरझाया नहीं करते, और उनके फूल सहरा में भी मुरझाया नहीं करते। हुजूर फरमायो अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाइर राशिदीन अल महदीयीन व अज़्ज़ू अलैहा बिन नवाजिज़। हुजूर फरमायो मुझे तरीके के चिमड़ी पे जो है मुझा हिदायत वाला खलीफा, मुझो अबू बकर, मुझो उमर, मुझो उस्मान, मुझो अली। होरा मियां साहब तो चाहे ते मुझो ममनून साहब तो चाहे ते मुझो डॉक्टर अब्दुल मालिक ता जो चीफ मिनिस्टर मुझो यार आम सा गड हो इन भी करे मोचड़ा खादा मां भी खादा चेतो है मुझो है असारो चाचो कायम अली शाह चेतो है मुझो गाल समझ मां सदके वणा उन्हन ता जिन जे लाए हुजूर तो चाहे त है मुंजा है ॾाढा चाहिदा सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा। मदीने जमीरा फरमायो अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाइर राशिदीन अल महदीयीन व अज़्ज़ू अलैहा बिन नवाजिज़। हुजूर फरमायो मुझे दग खे मजबूती सां चिमड़ी पइजो ऐं मुंहिंजा हिदायत वारा खलीफा उन्हनि जे दग खे भी मजबूती सां चिमड़ी पइजो। हुजूर फरमायो मन अहब्ब सुन्नती फकद अहब्बनी व मन अहब्बनी कान मई फिल जन्नह। हुजूर फरमायो जो मुझे सुन्नत सां प्यार थो करे जणो मां मुहम्मद सां प्यार थो करे ऐं जेको मां सां प्यार कंदो जन्नत में मां मुहम्मद करीम सां गॾु हूंदो। आहे को अहिड़ो मुसलमान हिन अज़ीम शान जलसे में जेको वाइदो करे त मां पाक मुहम्मद करीम सां प्यार कंदुसि? आहे को जेको चवे त मां हुजूर सां त प्यार कंदुसि पर जिन सां हुजूर प्यार कयो हो उन्हनि सां भी प्यार कंदुसि? आहे को इंशाअल्लाह चवण वारो? आहे को जेको चवे त मां सोहणे अबू बकर सां, उमर सां, उस्मान सां, अली सां, हसन सां, हुसैन सां? आहे को जेको चवे मां आले मोहम्मद जी इज्जत कंदुसि, असहाबे मोहम्मद जी इज्जत कंदुसि, अहले बैते मोहम्मद जी इज्जत कंदुसि, अज़वाजे रसूल जी इज्जत कंदुसि, बनाते रसूल जी इज्जत कंदुसि? आहे को जेको चवे त मां मिठड़े मोहम्मद करीम जे हकीकी वारसन हक जे आलिम जी इज्जत कंदुसि? आहे को इंशाअल्लाह चवण वारो? नारे तकबीर। गुलामी मोहम्मद में मौत भी कबूल है, गुलामी मोहम्मद में, गुलामी मोहम्मद में। अल्लाह डॉक्टर खालिद मौसूम मरो। नारे तकबीर। वेरो साथी जमीयत उलमा इस्लाम जे रुकनियत सादी जे मुहिम हले थी ऐं यो हक़ो सदाकत जो अजीम काफिलो। सिट डाउन, सिट डाउन। तुलबो समझा तुलबो जमीयत उलमा इस्लाम जे रुकनियत सादी जे मुहिम हले थी ऐं तोखे ख़बर है तो मुझे मुर्शिद हज़रत सिंह बेर शरीफ वारन पंहिंजे ज़िंदगी जे आख़िरी वॾे इज्तिमा में ठेड़ी जे अंदर जमीयत उलमा इस्लाम जे सूबाई वर्कर्स कन्वेंशन में खिताब कंदे फरमायो हो उते असां रुकनियत सादी जे मुहिम जो आगाज़ कयो हो। उन वक्त सिंध जो नाज़िम इंतिखाब मां हुम, साईं जन जी पर्ची भी मां भरी ही ऐं साईं जन फीस जा पैसा भी मां खे ॾिना हा। साईं जन जी उहा पर्ची अञा ताईं मां वटि महफूज़ आहे। साईं जन पर्ची भरी ऐं साईं जन खिताब फरमायो ऐं साईं जन उन पंहिंजे यादगार खिताब में फरमायो हो जेकॾहिं क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे अल्लाह मां खां पुछा कई त अब्दुल करीम कहिड़ो अमल खणी आयो आहियां त मां पंहिंजे रब खे अर्ज़ कंदुसि त मुंहिंजा अल्लाह मां वटि ॿियो को बि अमल कोन्हे, मां ॾाढो गुनहगार हां, मां हक़ जे आलिमनि जे जमात जे रुकनियत जी पर्ची खणी आयो आहियां। मां अव्हांखे अपील करियां थो त इन जमात जा मेंबर बणिजो ऐं इहा भी अपील करियां थो त नुबवी परचम अछन कारन पटन वारो झंडो मुझे मिठड़े मोहम्मद अमीर जो झंडो। हाँ या भी तहां के अपील कयां थो त तहां जे झुगन ते, तहां जे ओताकुन ते, तहां जे घरन ते नुबवी परचम झूलींदो नजर अचे। आहे को जेको इंशाअल्लाह चवे थी सके तो इन निस्बत जे करे
अल्लाह माफ़ी दे। बस मूंखे दोस्तन जी फरमाइशी त पछाड़ी में हे शेर ज़रूर चवां। उन्हनि दोस्तन जी फरमाइश में ॿिन्ही जहाननि जे सरदार जे तारीफ़ में हे ॿ लफ़्ज़ चई मां दुआ थो घुरां, पर चवंदुसि तॾहिं जॾहिं सुभान अल्लाह सभु चवंदो। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। सबई सबई सबई। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जब जुल्फ का जिक्र है कुरान में रुखसार का आलम क्या होगा। जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी, उस वक्त हलीमा दाई के घर बार का आलम क्या होगा। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, सोचो तो सही उन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। अबू बकर इधर उस्मान उधर, एक सिमत अली एक सिमत उमर। दिल जे मोहब्बत से चाहिए सुभान अल्लाह। अबू बकर इधर उस्मान उधर, एक सिमत अली एक सिमत उमर। इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। अल्लाह वारो तो चए जॾहिं सहाबिन जे सथ में पंहिंजे यारन जे विच में मदीने जो साईं वेहंदो हो, इएं लॻंदो हो ॼण चमकंदड़ सितारनि जे विच में चोॾहीं जो चंड उभरी आयो हुजे। अबू बकर इधर उस्मान उधर, एक सिमत अली एक सिमत उमर। इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। खाई है कसम खुद कुरान ने असहाब के दौड़ते घोड़ों की। बलोचिस्तान वारो अल्लाह पाक पंहिंजे कुरान पाक में पंहिंजे नबी पाक जे सहाबिन सगोरन जे घोड़न जे टापन जा भी कसम खया आहिनि। कुरान जो आवाज बुध जाए, वल आदिजात ज़बहा फल मूरिजात कदहा फल मुगीरात सुबहा फअसरन बिही नक़न फवसतन बिही जमा। खाई है कसम खुद कुरान ने असहाब के दौड़ते घोड़ों की। असहाब का जब ये आलम हो, सरकार का आलम क्या होगा। असहाब का जब ये आलम हो, सरकार का आलम क्या होगा। जिस वक्त वो जलवागर होंगे, यानी जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े महबूब मुस्तफा जो दीदार थींदो। ओ मुंहिंजा अल्लाह तोखे तुंहिंजे पाक नालन जो वास्तो, तोखे तुंहिंजे अस्माए हुस्ना जो वास्तो, तोखे तुंहिंजे इस्मे आज़म जो वास्तो। मुंहिंजा रब हिननि सभिनी खे पंहिंजी मेहरबानी सां दुनिया जे हिन जहान में मक्के मदीने जी ज़ियारत नसीब कजाए ऐं पंहिंजी मेहरबानी सां हिननि हड़नी खे क़यामत जे ॾिहाड़े पाक मोहम्मद जो दीदार नसीब कजाए। जिस वक्त वो जलवागर होंगे, उस वक्त का आलम क्या होगा। हर कोई फिदा है बिन देखे, हर कोई फिदा है बिन देखे, दीदार का आलम क्या होगा। मां जेको चयुमि